वजीर आजम फंड में मौजूद 5 अरब रुपयनि मां बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण जो ऐलान। वजीर आजम शहबाज शरीफ वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾिजी कोट डिजी जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। वज़ीर आजम खे बोर्ड जी तबाहकारनि मुतासिरनि जी मदद ऐं तबाह थियल इंफ्रास्ट्रक्चर जी बहालीअ ते ब्रीफिंग। बोर्ड मुतासिरनि हिदायत कंदसि चवणु आहे त बोर्ड सबबि जेका तबाही आई उहो बयानु नथो करण जोॻो आहे। लखे माण्हू बेघर थिया, लखे एकड़ ज़मीन ॿुॾी वई, फसल तबाह थी विया। बोर्ड सबबि सिंध जा इलाइक़ा सभ खां वधीक मुतासिर थिया। BISP ज़रिए 70 अरब रुपया मुतासिरनि में विरहाया विया। 2 करोड़ मुतासिर अॼु बि इमदाद जी स्थिति में आहिनि। तोशाखाना जा तोहफ़ा खपाइण बोर्ड मुतासिरनि खे विसारे छॾियो आहे। पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान पंजाब असेंबली जे स्पीकर जो ख़त रद्द करे छॾियो। गवर्नर पारां एतमाद जे वोट लाइ वॾे वज़ीर खे बे एडवांस जारी करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि अपोजिशन इत्तेहाद जो इजलास गवर्नर हाउस में थियो, जंहिंमें गवर्नर बलीगुर रहमान पंजाब असेंबली जे स्पीकर जो ख़त रद्द कयो। पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान पंजाब जे गवर्नर जी नई डिक्लेरेशन खां पोइ चौधरी परवेज़ इलाही अॼु वॾो वज़ीर बि रहंदो। पंजाब जो गवर्नर वॾे वज़ीर खे डिफॉल्ट करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। गवर्नर वज़ीर आज़म खे पंजाब में गवर्नर राज लागू करण जी हिदायत नथो करे सघे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पंजाब जी वॾी वज़ारत वठण वारे इम्कान खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त पंजाब में नून लीग जे मेंबरनि जो अंग वधीक आहे। वॾी वज़ारत नून लीग जो हक़ आहे। संदसि नज़र में हमज़ा शहबाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में को फ़र्क़ु न आहे। हमज़ा शहबाज़ संदसि लाइ बिलावल खां घटि न आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फवाद चौधरी जुमे ते सूबाई असेंबली तोड़ण जी तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे त जेकॾहिं पंजाब जे मामले ते देरि कई वई त इन मौजिबि KP असेंबली तोड़ी वेंदी। पंजाब में टेक्निकल ऐं कानूनी संबंध जे करे 23 डिसंबर ते असेंबली तोड़े नथी सघिजे। पंजाब सां गॾु KP असेंबली बि तोड़ी वेंदी। बोर्ड जी तबाहीअ खे मुंहुं ॾियण सभ खां वॾो चैलेंज आहे। पाकिस्तान में बोर्ड सबबि मुतासिर थियल 3 करोड़ 30 लख माण्हुनि जी बहालीअ लाइ आलमी सहकार जी ज़रूरत आहे। मुस्तक़बिल जी माहौलियाती सानियनि खे मुंहुं ॾियण बि वॾो मसइलो आहे। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो वॉशिंगटन में एटलांटिक काउंसिल साउथ एशिया जे बहस दौरान ख़िताब। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जा मुआशी मुफ़ाद अमरीका सां सुलाड़ियल आहिनि। अमरीका सां हर सतह ते राब्तो रहंदो आहे। ॿिए मुल्क गॾिजी कमु करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। ॿ तरफ़नि लाॻापनि खे मज़बूत करणु चाहिनि था। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं वॉशिंगटन में US एडमिनिस्ट्रेटर अमरीकी सेंटर्स अमरीकी टेक जे माहिरनि मीडिया प्रिंसेस ऐं वर्ल्ड बैंक जे वफ़द सां मुलाक़ातूं। बोर्ड मुतासिरनि जी बहाली वारे मामलनि ते ख़्यालनि जी ॾिवठ। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बोर्ड मुतासिरनि जी बहालीअ लाइ $97 मिलियन जी इमदाद USAID जा थोरा मञिया विया। इस्लामाबाद जी अदालत तकरारी नोटिस वारे केस में PTI सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जो चवणु आहे त आज़म सवाती हिक ई ॾोह ॿीहर कयो आहे। इन करे संदसि ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास। बोर्ड सबबि रोडनि खे थियल नुक़सान जो जाइज़ो वरितो वियो।
सिंध में बरसातुनि ॿोॾि जे करे 8,620 किलोमीटर रोडनि खे नुक़सान पहुतो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो बयान। सिंध सरकार सूबे ज़रूरत मूजिब कणक ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इलेक्शन कमीशन हैदराबाद, कराची, ओभर ऐं कोरंगी जा एडमिनिस्ट्रेटर हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मकानी चूंडुनि सबबि सिंध में मुक़ररनि ऐं बदिलनि ते पाबंदी आहे। टिनी एडमिनिस्ट्रेटर जी मुक़ररनि वारो नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। इलेक्शन कमीशन जो मकानी इदारनि खाते जे सेक्रेटरी खे ख़त।